नाज़रीन हिते अवां सां ख़बर शेयर कंदासीं। खैरपुर भरिसां फुलपोटा बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। झेड़े में मासूम ॿार समेत ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। क़त्ल थियलनि में पीरल फुलपोटो ऐं नादिर फुलपोटो शामिल आहिनि। नईम फुलपोटो समेत ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अपडेट कयूं पिया। खैरपुर भरिसां फुलपोटा बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। मासूम ॿार समेत ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया क़त्ल थियलनि में पीरल फुलपोटो ऐं नादिर फुलपोटो शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर खादिम जोड़े चो। जी खादिम, अपडेट कजो, ही झेड़ो कीअं थियो आहे? खैरपुर लॻे फुलपोटा बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणी दुश्मनी सां झेड़ो थियो आहे। छुट्टी फायरिंग थी आहे, जंहिंजे नतीजे में मौसूम बालक आहे 3 वरियनि जो पीरल ऐं नादर अली फुलपोटो इहे मौक़े ते मारिजी विया आहिनि। जॾहिं त हिकु औरत आहे हफ़ीज़ा ऐं नईम इहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। जेके मारिजी विया आहिनि ऐं ज़ख़्मी थिया आहिनि सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त भाणू जेको आहे जिते वाक़ियो थियो आहे उते छिकताण बि आहे, फायरिंग बि जारी आहे ऐं फायरिंग जेको आहे सो मौसूम जेको बालक आहे उहो बि मारिजी वियो आहे। पुराणो दुश्मनी आहे जेका ॿुधाई वञे पई। हिन वक़्तु जेको आहे इस इलाइक़े में छिकताण वारी सूरत हाल आहे, उन सां गॾु जेको आहे सोगा वारी सूरत हाल आहे। जी अच्छा खादिम, इहो ॿुधाइजो त ही मामिलो केतिरो पुराणो आहे? छा फुलपोटा जेके बिरादरी आहे उन ॿिनि धुरनि में पुराणो तकरार हलंदड़ आहे या ही कहिड़े मामले तां हिन वक़्तु ही जेको हादसो पेश आयो आहे? 2 ॼणा मारिजी विया आहिनि। छा हिन वक़्तु बि धुरियूं मोर्चाबंद आहिनि? बिल्कुलु ही पुराणी दुश्मनी ॿुधाई वञे थी जेका इब्तिदाई तौर ते आहे। त हाणे मामिलो कहिड़ो आहे जेको चंद जेके मिंट थिया आहिनि, कुझु घड़ियूं ही वाक़ियो पेश आयो आहे। खैरपुर जे वेझो आहे सेक्शन थाणे जी हद आहे भाणू ॻोठ, उते पुराणी दुश्मनीअ तां फुलपोटा बिरादरी जी ॿिनि धुरनि में जेको आहे सो झेड़ो थियो आहे। हिकु धुर पारां हमिलो कयो आहे जंहिंमें शदीद फायरिंग सबबु जेको मौसूम बारड़ो आहे पीरल ऐं नादर उहे जेके आहिनि मारिजी विया आहिनि। औरत जेका आहे हिकिड़े घर ते ॼणो हमिलो थियो आहे। औरत आहे हफ़ीज़ा फुलपोटो ऐं नईम फुलपोटो उहे सख़्तु ज़ख़्मी आहिनि। जॾहिं त जिन खे जेके मारिजी विया आहिनि उन्हनि खे पुलिस जेको आहे सो ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जो इलाज हले पियो। जॾहिं त छिकताण वारी सूरत हाल हुते आहे। इहो ॿुधाइजो खादिम त छा वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे ऐं जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जी हालत कीअं पई ॿुधाई वञे? बिल्कुलु थोरी देरि थी आहे ही वाक़ियो पेश आयो आहे, उनजे करे केस त अञा दाख़िल न थियो आहे। बाक़ी जेको आहे जेके ज़ख़्मी थिया आहिनि ऐं तोड़े जेके मारिजी विया आहिनि उन्हनि